والصلاة والسلام على سيد المرسلين وخاتم النبيين محمد وآله وصحبه أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ومن الناس من يتخذ من دون الله أندادا يحبونهم كحب الله والذين آمنوا أشد حبا لله ولو يرى الذين ظلموا إذ يرون العذاب أن القوة لله جميعا وأن الله شديد العقاب. آمنت بالله صدق الله العظيم وصدق رسوله الكريم. اللہ تعالیٰ کی ذاتی بابرکات پانچ قدرت جو آیتوں پانچ قدرت جا برہان مکی آیت میں بیان فرمایا. اگے اللہ تعالیٰ کی ذاتی بابرکات ارشاد فرمائے مانند ماں یہ مانو یہ اڑا ہیں जेके सिवा अल्लाह जे जेके पंहिंजो महबूब करे वठनि था अल्लाह खां सिवा. वमिन अन्नास मन यत्तखिज़ मिन दूनिल्लाहि अंदादा जेके माण्हू आहिनि जेके अल्लाह खां सिवा ॿियनि खे पंहिंजो महबूब करे वठनि था. युहिब्बूनहुम उन्हनि सां मुहबत कनि था पंहिंजे इलाहनि सां पंहिंजे महबूबनि सां मुहबत कनि था. हुब्बिल्लाह मिसल मुहबत अल्लाह जी. जीअं मुस्लमान मोमिन अल्लाह सां मुहबत कंदा आहिनि उहे ग़ैरुल्लाह सां हीअं मुहबत कंदा आहिनि. ग़ैरुल्लाह मां मुराद पुत महबूद. तव्हां ॾिठो हूंदव हर ग़ैर मुस्लिम खे यानी इस्लाम खां सवाइ जेको दीन आहे ऐं उन्हनि जा जेके महबूद आहिनि उहे उन्हनि खे ॾाढा प्यारा आहिनि. उन्हनि जी हिफ़ाज़त कंदा, उन्हनि खे ॿुहारी ॾींदा, उते अगरबत्तियूं ॿारींदा, उते ख़ुशबू लॻाईंदा ऐं मुहबत जो इज़हार कंदा. अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद फरमाए त उहे बि ईअं मुहबत कनि था जीअं अल्लाह सां मुहबत कनि. मोमिन जी जेका मुहबत आहे न अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात पाण इरशाद फरमाए त अशद्द हुब्बन लिल्लाह जेको अल्लाह जी मुहबत में शदीद आहे. अल्लाह सां जेका मुहबत कई थी वञे न अहिड़ी कंहिंसां मुहबत नथी कई वञे. उनजो छो छाजे करे हिकु त जेका शइ पाण ठाहे ऐं उनखे महबूद बणाए ऐं उनखे पूॼे उनखे इलाह बणाए त इहो शक त उनजे दिलि में ज़रूरु ईंदो हूंदो न जंहिंखे मां पाण ठाहियो आहे. पाण ठाहे करे वरी मां उनखे पूॼा थो, मां उनजी इबादत कयां थो पियो. इहो कीअं थो मुंहिंजो महबूद थी सघे, उहो कीअं थो मुंहिंजो इलाह थी सघे. यानी हिकिड़ो उनखे शक हूंदो. ॿियो त उन्हनि जा इलाह घणा आहिनि. हिकिड़ो शहर हूंदो न उन में अलाए केतिरा मंदर हूंदा, ज़िले में बि हिसाब कबो अलाए केतिरा मंदर हूंदा. पोइ उन जेके मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा उनजा इलाह आहिनि. पोइ हिकिड़े वटि कमु न थींदो जंहिंसां मुहबत करे पियो न जंहिंजी ॿुहारी जी उतां कमु न थींदुसि त वरी मटाईंदो हुनखे, वरी ॿिए खे वठंदो, वरी उतां कमु न थियुसि त वरी टे वटि वेंदो. यानी उनजी मुहबत जो बुनियादु खोखलो आहे. पर मुस्लमाननि जो अल्लाह हिकु आहे. सॼी काइनात में उनजो रब हिकु आहे ऐं सॼी काइनात जा मोमिन हिकु रब सां मुहबत कनि ऐं लाज़वाल मुहबत आहे. न उन में मट सट थींदी, न उन में तब्दीली ईंदी, न उन में तग़य्युर ईंदो, न तबदुल ईंदो. तंहिं करे उहो मुहबत में सभु इन करे आहे जो उनजो महबूद हिकिड़ो ई आहे ऐं उनजे दर खे उहे छॾी कोन था पिया, चिमड़ा पिया आहिनि छो जो उन्हनि खे ईमान अहिड़ी ऐं अक़ीदो अहिड़ो मिलियो आहे जो उन्हनि जो अक़ीदो इहो आहे त इन खां सवाइ ॿियो केरु आहे ई. ऐं हुननि वटि अक़ीदो इहो न आहे, हुननि चए हिकिड़ो न आहे, हिन खां सवाइ ॿिया बि आहे. जेकॾहिं कंडियारे तालके वारे कमु न कयो त नौशरे वारे खां कमु वठंदासीं, या उन न कयो त वरी हैदराबाद वारे खां कमु वठंदासीं. यानी हुननि जा महबूद घणा, इलाह घणा, त पोइ मुहबत जो मयार कोन रहियो. मुहबत खोखली थी पई, मुहबत जेका सो बेबुनियाद थी पई. पर मुहबत जे बि उनखे आहे हिक सां मुहबत करे ऐं उनखे निभाए उनखे पुॼाइण करे ऐं उहा मुहबत कहिड़ी आहे उहा अल्लाह जी मुहबत आहे. जंहिं करे अल्लाह ताला जी ज़ाती बरकात क़ुरान पाक में इरशाद फरमायो वल्लज़ीन आमनू अशद्द हुब्बन लिल्लाह. जेके शख़्स ईमान वारा आहिनि न उन्हनि जी मुहबत जेका अल्लाह सां आहे जीअं ईमान में बेमिसाल आहे तीअं मुहबत में बि बेमिसाल आहे. ऐं ख़ुदा ताला पाण थो फरमाए ईमान वारनि जी ईमान जी मुहबत जे अंदाज़ खे ख़ुदा क़ुरान पाक में पाण थो बयानु फरमाए त छा मोमिन जो ईमान आहे, छा मोमिन जी मुहबत आहे. हदीस पाक में आहे हज़रत सईद बिन जुबैर रज़ियल्लाहु ताला रवायत थो फरमाए त क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला बुतनि खे खणी
महबूदनि कूड़नि खे खणी जहन्नम में विझाई। पोइ हुनजा आबिद सभु बीठा हूंदा, हुन महबूदनि जा आबिद बीठा हूंदा। रब फरमाईंदो तव्हां बि घिरो न, जॾहिं तव्हांजा इलाह बाहि में हलिया विया तव्हां त घिरो न अंदरि, तव्हांजा महबूद अंदरि। हर कोई पोचे हटंदो, हर कोई पोचे भॼंदो, पर अलाह जे अमर सां फ़रिश्तान खे खणी करे बाहि में चढ़ाई। यानी इन जी मोहबत जी इहो खोखली मोहबत आहे जो इलाह सॾे थो पियो, माण्हू ॿाहिरि बीठो आहे, महबूद जरे थो पियो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाती बाबरकात फरमाइनि था, पोइ अलाह ताला जो अमर केॾो मोमिनो, छा तव्हां मूं रब जे करे जहन्नम में घिरी सघो था? अर्ज़ कंदा मुंहिंजा मौला जेको हुकुम हुजे लखनि जी तइदाद में जहन्नम में टको पुछराईंदा हूंदा हिकु ॿिए जे पुठियां, पर हुनखे बाहि साड़ी ॾी। मोमिन खे त बाहि साड़ी ॾी न, पर हुनजी मोहबत जो कमाल छा हूंदो? मौला अमर ते असां बियूं, वो कूड़ा महबूद कूड़ा आबिद वो बाहि में सड़नि था, ॿाहिरि बीठा तमाशो ॾिसनि था, पर मोमिन खे जॾहिं हुकुम थींदो त उछलाए पाण खे रब जे वाह ते पाण खे बाहि में उछला, त सभ जो सभु अंदरि थी पोइ हुते ऐलान थींदो वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। इहे अथव जेके अलाह जी मोहबत जे अंदरि कमाल कई। यानी ख़ुदा जी मोहबत अहिड़ी शइ आहे जेका सभु मोहबतुनि खां मथे आहे। जहिड़ी ख़ुदा सां मोहबत करणी आहे न, अहिड़ी मोहबत कंहिंसां न आहे। नबी सां बि न, रसूल सां बि न, वली सां बि न, पीउ सां बि न, माउ सां बि न, छो जो ख़ुदा जी जेका मोहबत आहे उहा लामिसल मोहबत आहे। इन मां इहो मतिलबु न आहे त ॿिए सां मोहबत न करणी आहे। मोहबत जो हुकुम आहे ॿिए सां मोहबत कयो, अबू सम्झी, अलाह जे वली सां मोहबत कयो, अलाह जो दोस्त सम्झी, अलाह जे नबी सां मोहबत कयो, अलाह जो नबी सम्झी। यानी हर कंहिंजी मोहबत जो पंहिंजो पंहिंजो मक़ाम आहे। हिन सां मोहबत इन थो कर, इन करे करे थो जो हीअ हुनजो पीउ आहे, हीअ हुनजी औलाद आहे, हीअ हिन सां मोहबत इन करे थो करे जो हीअ हुनजो रसूल आहे, हीअ हुनजो नबी आहे। पर अलाह हिकिड़ो आहे, अलाह जी मोहबत जे अंदरि तमसील थींदी न। यानी मोहबत जा क़िस्म थिया, मोहबत तक़सीम थी वई। मोहबत खे विरहायो वियो त नबी सां जेका मोहबत करणी आहे उहा ॿी मोहबत आहे, ऐं अलाह सां जेका मोहबत करणी आहे उहा ॿी मोहबत आहे। छो जो हुते निस्बत अब्द ऐं महबूद जी आहे, हिते निस्बत नबी ऐं उम्मती जी आहे। यानी मोहबत जे इस्लाम जे अंदरि अक़साम लिखियल आहिनि। यानी मोहबत करणी आहे अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात फर्ज़ ईमान वारनि जी जेका मोहबत आहे उनजो मिसाल ई नथो मिली सघे त उहे पंहिंजे रब सां कीअं मोहबत कंदा। ख़ुदा जे वास्ते पंहिंजा माल लुटाइनि, पंहिंजूं जानियूं लुटाइनि, वतन क़ुर्बान कनि अलाह जी मोहबत जे अंदरि। अलाह जी मोहबत जे अंदरि सभु कुझु निसार करण जे लाइ तयारु हुजनि। यानी इहो मोहबत जो कमाल आहे जो अल्लाह ताला क़ुरान पाक में मोमिन जी मोहबत जे कमाल खे ऐं उन मोहबत जे मेराज खे बयानु फरमाए थो त अज़ीम मोहबत जेका सो मोमिन जी मोहबत आहे जेका पंहिंजे रब सां मोहबत करे। भलो यरल्लज़ीन ज़लमू इज़ यरौनल अज़ाब, यानी ॾिसंदा उहे शख़्स जिन ज़ुल्म कयाऊं, ज़ालिम थी करे ज़िंदगी गुज़ारियूं, जॾहिं ॾिसंदा अज़ाब खे त रब तो फरमाए अनल क़ुव्वत लिल्लाहि जमीआ, पोइ उन्हनि खे ख़बर पवंदी त बेशक ताक़त जेकॾहिं आहे त सभु वास्ते अलाह जी आहे। जॾहिं अज़ाब जे मथां ख़ुदा जी ताक़त शिदत अज़ाब जॾहिं उनजे साम्हूं ईंदो न, पोइ छा चवंदो अनल क़ुव्वत लिल्लाहि जमीआ, बेशक ताक़त अलाह। असां त ठगी थी वियासीं, असां त नफ़्स खां धोखो खाधोसीं, असां गुमराही जी ज़िंदगी गुज़ारीसीं, असां ज़ुल्म करे इहा पिया सम्झूं त असां ॾाढा मुसा आहियूं। पर जॾहिं अलाह जी उन ताक़त, अलाह जी क़ुवत खे जॾहिं ॾिसंदा, अलाह जे उन अज़ाब उन कर वारी बाहि खे ॾिसंदा, पोइ ईअं चवंदा त सभु ताक़त वारी अलाह जी आहे। व अन अल्लाह शदीदुल इक़ाब, ऐं अलाह ताला सख़्तु अज़ाब कंदो आहे। कंहिंखे हुतां ज़िक्र आयो अल्लज़ीन ज़लमू, जेके ज़ालिम आहिनि। इन ज़ालिम मां मुराद जेके शिरक कंदड़ आहिनि, शिरक कंदड़ बि तो ज़ुल्म थो करे, जो अलाह जो जेको हक़ आहे उहो खणी ॿिए खे थो ॾिए, ख़ुदा जो हक़ आहे हुनजो सजदो, ख़ुदा जो हक़ आहे त उहो असांजो महबूद आहे, उन हक़ खे खणी ऐं कहिड़ी ग़लति शइ खे थो ॾिए पियो, नाजाइज़ शइ खे थो ॾिए थो, बिजू मुस्लमान हक़ खे ज़ाया करे थो पियो। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात त जॾहिं अहिड़ा मुशरिक शख़्स क़यामत जे ॾियारे अलाह जी अज़ाब खे ॾिसंदा, ॾिसी करे पोइ ईअं चवंदा त सभु ताक़त वारी अलाह ताला जी आहे, ऐं अलाह ताला जेको त सख़्तु अज़ाब कंदड़ आहे। कंहिंजे लाइ जेका नाहक वारी ज़िंदगी, ज़ुल्म वारी ज़िंदगी ऐं ईज़ा वारी ज़िंदगी गुज़ारनि था, उनजे लाइ अलाह ताला जो अज़ाब जेको आहे शदीद आहे। बाक़ी मोमिन जेको आहे, मोमिन जो मक़ाम अलाह जी ज़ात बाबरकात वटि आला आहे।
छो जो उहो त अलाह जी मोहबत में ज़िंदगी गुज़ारे थो न, हिते बि ख़ुदा जी मोहबत में हूंदो, वरी क़बर मां उथंदो त बि पंहिंजे रब जी मोहबत में उथी, पर जन्नत में पहुचण खां पोइ बि ख़ुदा जी मोहबत खां ख़तमु न थींदो, उते बि इहो इसरार कंदो त मौला हाणे पंहिंजो दीदार असांखे कराओ, ऐं इन्हनि जे लाइ ख़ुदा ताला जो दीदार आहे। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, हमारे दीदार